साईं सदाई करी मथे सिंध सुकार बोला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा शागिर्दो अस्सलामु अलैकुम। 6वीं क्लास जी साइंस जी एक नई वीडियो सां गॾु एजी चांडियो अवां जी ख़िदमत में हाज़िर है, जंहिंमें अॼु असांजो टॉपिक है इन्वायरमेंट एंड इंटरेक्शंस, माहौल ऐं उन सां बाहिमी अमल। हिन वीडियो में सिखंदासीं माहौल जा जानदार हिस्सा, बायोटिक कंपोनेंट्स, जंहिंमें खुराक मुहैया कंदड़, प्रोड्यूसर्स, सारिफ़ीन, कंज्यूमर्स, तहलील कंदड़, डीकम्पोज़र्स, माहौल जा गैर जानदार हिस्सा, अबायोटिक कंपोनेंट्स, रोशनी, लाइट, हवा, एयर, ज़मीन, सॉइल, गर्मीपद या गर्मी जो दर्जो, टेम्परेचर, पानी, वाटर। जानदारनि जे विच में बाहमी ताल्लुक़, रिलेशनशिप इन ऑर्गेनिज़म्स, शिकारी ऐं शिकार वारो ताल्लुक़, प्रीडेटर प्री रिलेशनशिप, तुफ़ेलियत, पैरासाइटिज़म, बेतरफ़ो या बिटो ताल्लुक़, म्यूचुअलिज़म। सब खां पहिरियां माहौल ते अचूं था। असांजे आस पास पसगरदाई यानी चौधारी जेकी कुछ मौजूद है तंहिंखे माहौल चइबो आहे। असांजे चौधारी जेकी भी जानदार ऐं गैर जानदार शयूं मौजूद आहिनि से सभई गॾिजी असांजो माहौल बणाइनि थियूं। माहौल जा जानदार हिस्सा, बायोटिक कंपोनेंट्स। असांजी पसगरदाई में मौजूद जानदार शयूं जहिड़ोक जानवर, बूटा वग़ैरह असांजे माहौल जो जानदार हिस्सो बणाइनि थियूं। माहौल जा जानदार हिस्सा 3 क़िस्मनि जा थियनि था: पैदावारी अंसर, प्रोड्यूसर्स, सार्फीन, कंज्यूमर्स, तहलीली अंसर, डीकम्पोज़र्स। पैदावारी अंसर सावा बूटा, अलजी ऐं के बैक्टीरिया जेकी पंहिंजे लाइ पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड के सिज जी तवानाई जी मौजूदगी में इस्तेमाल करे पाण खाधो तैयार करे सघंदा आहिनि, तन खे पैदावारी अंसर प्रोड्यूसर्स चइबो आहे। तव्हां अॻु में पढ़ी आया आहियो त बूटा सभिनी जानदार शयुनि में मुनफ़रिद जानदार आहिनि जेकी पंहिंजो खाधो पाण तैयार करे सघंदा आहिनि। बूटनि जा पन ॼण त शमसी पैनल, सोलर पैनल्स हूंदा आहिनि। पन पंहिंजे अंदरि क्लोरोफिल वारी कीमियाई शइ खे इस्तेमाल करे सिज जी तवानाई खे गॾु करे रोशनाई तरकीब वारे अमल में लॻाए छॾींदा आहिनि। हिन रोशनाई तरकीब वारे अमल में रोशनी, पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमाल करे बूटनि जी ज़िंदगी लाइ तमामु कारआमद शयूं तैयार कयूं वेंदियूं आहिनि। सार्फीन जानवर जेकी पंहिंजी खुराक लाइ बूटनि ऐं ॿियनि जानवरनि खे खाईंदा आहिनि तन खे सारिफ़ या सार्फीन कंज्यूमर्स चइबो आहे। उहे सारिफ़ जानवर जहिड़ोक गऊं, बकरी ऐं सहो जेकी पंहिंजी खुराक लाइ फ़क़ति बूटनि खे खाईंदा आहिनि तन खे इब्तिदाई सार्फीन प्राइमरी कंज्यूमर्स चइबो आहे। ऐं उहे सारिफ़ जेके जानवर जेकी इब्तिदाई सार्फीन खे खाईंदा आहिनि जहिड़ोक शींहं, कुतो ऐं बघड़ वग़ैरह तन खे सानवी सार्फीन सेकेंडरी कंज्यूमर्स चइबो आहे। इब्तिदाई सार्फीन प्राइमरी कंज्यूमर्स। ही जानवर जेकी तव्हां इन वीडियो में ॾिसो था से इब्तिदाई सार्फीन यानी प्राइमरी कंज्यूमर्स आहिनि। ही जानवर जेके आहिनि सेकेंडरी कंज्यूमर्स सानवी सार्फीन आहिनि।
तहलीली अंसर डीकम्पोज़र्स नंढड़ा जानवर ऐं फंजाई जेकी ज़मीन में रहंदा आहिनि ऐं पंहिंजी खुराक लाइ मुअल जानवरनि ऐं ॿूटनि जे ॻरियल सड़ियल मादे ते गुज़रान कंदा आहिनि तन खे तहलीली अंसर डीकम्पोज़र्स चइबो आहे। उहे मुअल जानवरनि ऐं ॿूटनि जे ॻरियल सड़ियल मादे खे तहलील करे निहायत सादन शयुनि में तब्दील करे छॾींदा आहिनि। इन ई तहलीली अमल जे दौरान उहे जानवर पंहिंजी जिस्मानी ऐं नस्ली वाध लाइ पिणु तवानाई हासिल कंदा रहंदा आहिनि। मुअल जानवरनि ऐं ॿूटनि जे मुकमल तहलीली अमल दौरान हासिल थियल सादियूं शयूं सिंपल सब्सटेंसिस वरी ज़मीन में वापसि ईंदियूं आहिनि। ज़मीन मां वरी सावा ॿूटा उन्हनि सादियुनि शयुनि खे जज़ब करे वठंदा आहिनि ऐं रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए उन्हनि खे पंहिंजी खुराक तयारु करण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। माहौल जा गैर जानदार हिस्सा अबायोटिक कंपोनेंट्स रोशनी, हवा, मिट्टी या ज़मीन, गर्मी पद या गर्मी जो दर्जो, पाणी, इहे माहौल जा गैर जानदार हिस्सा आहिनि। माहौल गैर जानदार शयुनि वारे हिस्से ते पिणु मुश्तमिल या ॿधल आहे। माहौल जे हिननि गैर जानदार हिस्सनि या तबई जुज़नि खे गैर जानदार या गैर हयातियाती जुज़ा चइबो आहे। रोशनी, हवा, ज़मीन, गर्मी जो दर्जो ऐं पाणी माहौल जा गैर हयातियाती जुज़ा आहिनि। माहौल में मुख़्तलिफ़ पसगरदायनि में ही जुज़ा पिणु मुख़्तलिफ़ थियनि था। पाकिस्तान खे सभिनी क़िस्मनि जी ज़मीन, पाणी, आबो हवा वारा मुख़्तलिफ़ कुदरती माहौल मुयसरु आहिनि, जहिड़ो चरागाह, पाणी जा ज़ख़ीरा, ॿेला, ढंढूं, दरिया, समुंड, बयाबान, शहरी ऐं ॿाहिराड़ी वारा माहौल। असां लाइ ज़रूरी आहे त हिन मुख़्तलिफ़ माहौलनि जी ख़ासियतुनि बाबति मालूमात हासिल करियूं। बयाबान डिज़र्ट बयाबान तमामु घणो गरम हूंदा आहिनि। उहे तमामु ख़ुश्क ऐं वारियासा बि हूंदा आहिनि। बयाबाननि में तमामु घणी गर्मी, ख़ुश्क हवा ऐं सॼे साल में तमामु घटि या नाले मातर मींहुं वसंदो आहे। बयाबान ॾींहं जे वक़्तु तमामु गरम मगर राति जे वक़्तु उते गर्मी जो दर्जो हिकदमि घटिजी वेंदो आहे ऐं सख़्तु थधि पवंदी आहे। बरसाती ॿेला रेन फॉरेस्ट बरसाती ॿेले में तमामु घणी तपश वारो गर्मी जो दर्जो हूंदो आहे ऐं उते मींहुं बि तमामु घणो पवंदो आहे। उन्हनि ई हालतुनि जे करे ॿेला तमामु घणनि वणनि, झंगली ॿूटनि, कंडनि वारनि ॿूटनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿूटनि, नवनि फुटंदड़ ॿूटनि ऐं ॿेजारनि लाइ तमामु बहितरीनु हंधि हूंदा आहिनि। इन खां अलावा ॿेला केतिरनि ई क़िस्मनि जे पखियुनि, मुमालिया जानवरनि, जीतनि, रिणंदड़ जानवरनि, ख़ुश्कीअ ऐं पाणीअ में रहंदड़ जानवरनि, एम्फीबियंस ऐं नंढड़नि जानवरनि जी रिहाइशगाह पिणु हूंदा आहिनि। ज़मीन जे मथाछिरे जो अटकल 6 सैकड़ो बरसाती ॿेला आहिनि। तॾहिं बि उहे दुनिया में मौजूदु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे नस्लनि जे अधु खां 3 हिसनि ताईं जानवरनि जे रहण लाइ पसंदि वारा हंध आहिनि। माहौल जे हयातियाती ऐं गैर हयातियाती हिस्सनि जो बाहमी तालुक़ रिलेशनशिप बिटवीन बायोटिक एंड अबायोटिक कंपोनेंट्स जानदार शयुनि जे आबादी या माहौल जो हयातियाती हिस्सो यानी ॿूटा, जानवर ऐं खुर्दबीनी जानदार वग़ैरह जिन खे बायोटा बि चइबो आहे, सो माहौल जे गैर जानदार हिस्से पाणी, हवा, ख़ोराकी जुज़नि ऐं शमसी तवानाई सां पंहिंजी ख़ोराक, पनाहगाह ऐं हिफ़ाज़त लाइ बाहमी अमल जारी रखंदो अचे थो। आबादीअ जे हयातियाती बायोटिक जानदार ऐं गैर हयातियाती अबायोटिक हिस्सनि ऐं उन्हनि जो ज़िंदा रहण लाइ हिक ॿिए सां बाहमी तालुक़ खे माहौलियाती निज़ाम या इकोसिस्टम चइबो आहे। इकोसिस्टम जा केतिरा ई क़िस्म थियनि था, जिन मां कुझु हिते बयानु कजनि था। ताज़े वहंदड़ पाणी वारो इकोसिस्टम, फ्रेश वाटर इकोसिस्टम, खुश्की वारो इकोसिस्टम, डिज़र्ट इकोसिस्टम, सामुंडी इकोसिस्टम, मेरीन इकोसिस्टम, मैदानी चरागाह वारो इकोसिस्टम, ग्रास लैंड इकोसिस्टम। कंहिं बि मैदानी चरागाह वारे इकोसिस्टम में हयातियाती हिस्सा उन जे बनावट ऐं तबई हालतुनि में अहम किरदारु अदा कनि था।
हयातियाती अंसरनि खे पैदावारी अंसर, सार्फीन ऐं तहलीली अंसरनि में विरहाए सघिजे थो। पैदावारी अंसर सिज जी तवानाई हासिल करे ऐं माहौल में मौजूदु ख़ुराकी जुज़नि न्यूट्रिएंट्स खे इस्तेमालु करे खाधो तैयारु कंदा आहिनि। मिसाल तौरु गाह ॿूटा, वण, लिचेंस, साइनोबैक्टीरिया पैदावारी अंसर हूंदा आहिनि। सार्फीन में सिज वारी तवानाई शमसी तवानाई खे जज़ब करणु या हासिल करण जी का बि अहिड़ी सलाहियत कान हूंदी आहे, तंहिं करे उन्ही जो समूरो दारोमदार पैदावारी अंसरनि ते हूंदो आहे। सार्फीन ॿूटाखोर, गोश्तखोर या सभु कुझु खाईंदड़ खे इस्तेमालु कंदड़ हूंदा आहिनि। तहलीली अंसर मुर्दा मादे खे टोड़े ऐं तहलील करे उन्हनि मां हासिल कयल जुज़नि खे पैदावारी अंसरनि खे वापसि मोटाए ॾियनि था। जीत, फंजाई ऐं बैक्टीरिया तहलीली अंसरनि जा मिसाल आहिनि। चरागाह वारे इकोसिस्टम में ज़मीन माहौल जी हयातियाती ऐं गैर हयातियाती अंसरनि जे विच में बहितरीन तालुक़ पैदा कंदड़ आहे। गैर हयातियाती जुज़ा कंहिं बि आबादीअ जे जानदारनि ते तमामु घणो असर अंदाज़ थियनि था। कंहिं बि वीरान थियल इकोसिस्टम में नवां जानदार उन इकोसिस्टम खे आबाद करणु शुरू कंदा आहिनि। उन खे इन सिस्टम जे हम आहंग थियण लाइ उन माहौल जे हिस्सनि ते दारोमदार रखिणो पवंदो आहे। माहौल जा उहे हिस्सा ज़मीन, आबोहवा, पाणी, तवानाई या का बि ॿी शइ थी सघनि था जेकी जानदारनि खे ज़िंदह रहण में मदद करे सघनि। दरअसल गैर हयातियाती अंसर कंहिं जानदार जे ज़िंदह रहण ते वॾो असरु विझनि था। कंहिं बि इकोसिस्टम में जेकॾहिं को बि हिकिड़ो अंसर तब्दील थींदो त उनजो समूरे इकोसिस्टम ते वॾो असरु पवंदो आहे। उन सिस्टम में मौजूदु समूरनि वसीलनि ते वॾो असरु पवंदो आहे। इंसान पंहिंजी तरक़ी, तामीराती कमनि, ज़राअत ऐं फार्मिंग जे ॿियनि कमनि ऐं आलूदगी जे ज़रिए माहौल जे तबई हालतुनि खे बदिलाए सघे थो, जंहिंजे करे सिस्टम या गैर हयातियाती अंसर बदिलजी वञनि था ऐं आख़िरकार हयातियाती अंसरनि ते वॾो असरु पवे थो। आलमी तपश, ग्लोबल वार्मिंग केतिरनि ई जानदारनि जहिड़ोक ॿूटनि ऐं ॿियनि खुर्दबीनी जानदारनि ते वॾो असरु कयो आहे। तेज़ाबी बारिश, एसिड रेन त मच्छीअ जे पैदावार ते पिणु तमामु बुरो असरु विधो आहे। हयातियाती ऐं गैर हयातियाती अंसरनि खां अलावा ॿिया बि केतिरा ई अंसर आहिनि जेकी कंहिं सिस्टम में मौजूदु जानदारनि जे तइदाद, उन्हनि जे क़िस्म मालूम करण में मदद कनि था। हिननि अंसरनि खे महदूद कंदड़ या हदूं मुक़ररु कंदड़ अंसर पिणु चइबो आहे। हिननि महदूद कंदड़ अंसरनि जे वसीले कंहिं बि नसल जी वधियल आबादी खे घटाए सघिजे थो। थधनि बर्फ़ानी इलाइक़नि में मुस्तक़िल घटि गर्मी जो दर्जो वणनि ऐं ॿूटनि जे वाध खे घटाए छॾे थो। केतिरा ई गैर हयातियाती अंसर ॿूटनि जी ज़िंदगी ते असरु विझनि था। बरसाति अहिड़ो ई हिकु अहम तख़फ़ीफ़ी अंसरु आहे जेको ॿूटनि जे वाध ते असरु विझे थो। पाणीअ जी खोट कंहिं बि इकोसिस्टम में ॿूटनि जे ओसर ऐं वाध ते ख़राबु असरु विझंदड़ आहे। तव्हां जीअं त अॻु में ई पढ़ी आया आहियो त ॿूटा पैदावारी अंसर आहिनि ऐं पंहिंजी खुराक तयारु करण लाइ उन्हनि खे केतिरनि ई गैर जानदार जुज़नि जी ज़रूरत पवे थी। उहे गैर हयातियाती जुज़ा हीअ आहिनि: पाणी, कार्बन डाइऑक्साइड, मैदनी खुराकी जुज़ा जेकी ज़मीन मां हासिलु थींदा आहिनि ऐं शमसी तवानाई। उन्हनि जुज़नि मां जेकॾहिं कंहिं बि जुज़े जी खोट थींदी त उहा ॿूटनि जी खुराक लाइ रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए ॿूटनि में खुराक तयारु करण वारे अमल ते तमामु ख़राबु असरु विझंदी। बयाबानी माहौल में तमामु थोरा ॿूटा उभरी सघनि था छाकाणि त बयाबान में तख़फ़ीफ़ी अंसर यानी पाणी तमामु थोरे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे। जानदारनि जे विच में बाहमी तालुक़। कंहिं बि आबादीअ में हिकु जहिड़ियुनि सरगर्मियुनि ऐं ज़रूरतनि वारनि जानदारनि जो हिक ॿिए सां गहरो तालुक़ हूंदो आहे। को बि जानदार बाहमी तालुक़ जे करे उन मां या त फ़ाइदो वठी सघे थो या नुक़सानु खणी सघे थो या वरी उन ते को बि असरु न थींदो आहे। जानदारनि जे विच में जेकी बाहमी तालुक़ात हूंदा आहिनि से हिननि क़िस्मनि जा थियनि था। शिकारी ऐं शिकार वारो तालुक़। शिकारी ऐं शिकार वारे तालुक़ में शिकारी जानदार सौ सिधो कंहिं ॿिए जानदार यानी शिकार ते गुज़रान कंदो आहे। हीउ तालुक़ शिकार लाइ नुक़सानकार हूंदो आहे। हिन तरह जे तालुक़ में शिकार जो नस्ल ख़तमु थी सघे थो या मुकमल तौर ते ख़तमु न बि थी सघे थो। तुफ़ेलियत।
तुफ़ेलियत वारे तालुक़ में हिकिड़ो जानदार कंहिं ॿिए जानदार जे जिस्म ते या उन जे अंदरि रहंदो आहे ऐं उन महिमान ते ई पंहिंजो गुज़रान कंदो रहंदो आहे। हिन क़िस्म जे तालुक़ में बि महिमान जानदार खे नुक़सानु थींदो आहे। तुफ़ेली जानदार बि शिकारी जानदार वांगुरु ई आहे, पर शिकारी जे बरअक्स तुफ़ेली जानदार पंहिंजे शिकार वारे जानदार यानी मेज़बान खां बिल्कुलु नंढड़ो हूंदो आहे ऐं उहो हमेशह पंहिंजे मेज़बान सां गॾु ई रहंदो आहे ऐं उन मां ई पंहिंजी खुराक हासिलु कंदो रहंदो आहे ऐं पंहिंजे मेज़बान खे मारे ख़तमु कंदो आहे। ॿितरफ़ो या ॿिटो तालुक़। ॿितरफ़े या ॿिटे तालुक़ में ॿ जानदार अहिड़ी तरह पाण में तालुक़ क़ाइमु कनि था जेको ॿिन्ही जानदारनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। मिसाल तौरु माखी जी मख माखी हासिलु करण लाइ नर गुलनि ते वेहण सां उन जे नर जुज़नि खे मादी गुलनि ते वेहण वक़्तु खणी वेंदी आहे। अहिड़ी तरह बूटे जे गुल में गबजण वारो अमल थिए थो, जंहिं करे बूटे जी नस्ली वाध पिणु थींदी रहे थी। केतिरियूं ई ॿिटे तालुक़ वारियूं हालतूं खुराक ऐं तहफ़ुज़ ॿई मुहैया कनि थियूं। मिसाल तौरु पखी जेकी मेंह या हाथियुनि ते वेंदा आहिनि, उहे पखी उन्हनि जानवरनि जे जिस्म ते वेही उन्हनि में मौजूदु तुफ़ेली जानदारनि खे पंहिंजी खुराक बनाए खाई छॾींदा आहिनि ऐं जॾहिं को शिकारी उन जानवर खे शिकार करण लाइ वेझो ईंदे ॾिसंदा आहिनि त वॾो गोड़ कंदा आहिनि। खुराकी ज़ंजीर फूड चेन। खुराकी ज़ंजीर दरअसल दुनिया में शिकार ऐं शिकार वारे तालुक़ खे ज़ाहिर कंदी आहे ऐं ॿूटनि ऐं ॿूटेखोर जानवरनि जे विच में मौजूदु तालुक़ खे पिणु वाज़ह करे थी। जीअं त हिकु कोरीअड़ो कंहिं हिकु मख खे खाए छॾे थो, पखी वरी कोरीअड़े खे खाए छॾे थो, उन पखी खे वरी को ॿियो वॾो पखी खाए छॾींदो ऐं वॾी ॿिली खाए छॾींदी आहे। हीअ ज़ंजीर पाण मुरादो हिन ज़मीन ते नंढड़नि ॿूटनि खां शुरू थी इंसाननि ताईं पहुचे थी ऐं तमामु आसानी सां मुनक़त थी सघे थी। इन सबब जे करे जेकॾहिं हिकिड़ो बि जानवर जो क़िस्म ख़तमु कयो वेंदो त नतीजे में ॿियनि जानवरनि ऐं ॿूटनि ऐं जेकी हिन क़िस्म जे ॿूटे ते गुज़रान कंदड़ आहिनि तन जो तमामु घणो तबाही वारो नुक़सानु थींदो। प्यारा शागिर्दो, अॼु जो पंहिंजो ही मौज़ू ख़तमु थियो। उमेद तव्हांखे हिन वीडियो मां फ़ाइदो हासिलु थींदो। पंहिंजी दुआनि में पंहिंजे कमेंट में यादि कजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।